अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में भली कार चवंदा। MW न्यूज़ में अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त क़लौई वारे इलाइक़े में ॿ मासूम ॿारड़ा भिट जी छिप किरण सबबि हेठियां अची दॿजी फौत थी विया आहिनि। ॿ मासूम ॿारड़ा सुबुह जो वक़्तु इस्कूल विया ऐं जॾहिं इस्कूल जो टाइम ख़तमु थियो त वापसि आया त खेनि इहो वाक़ियो पेश आयो। त अचो तव्हांखे ॾेखारियूं था छा। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन अफ़सोसनाक वाक़े ते इंतिज़ामिया इन माण्हुनि जी का बि मदद न कई, जॾहिं त माण्हुनि पंहिंजी मदद पाण त भिट मां ॿ मासूम ॿारड़ा ॻोल्हे कढिया। ॿारड़नि खे मुअल हालत में ॾिसी वारसनि में कहराम मची वियो। जी नाज़रीन, जेकॾहिं तव्हां MW न्यूज़ अञा ताईं सब्सक्राइब न कयो त पहिरीं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो। हिन ख़बर सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह।